वफाकी हुकूमत IMF जे मुतालबे ते महफूज़ करार ॾिनल गैस वाहिपेदारनि लाइ गैस 100% मुहांगी करण जो फ़ैसिलो करे वरितो। जनवरी 2024 खां महफूज़ करार ॾिनल गैस वाहिपेदारनि लाइ गैस क़ीमत में 57% वाध कई वेंदी। बाक़ी वाध जून जुलाई में कई वेंदी। मीटर रेंज बि 400 रुपया उगाड़ियो वेंदो। इलेक्शन कमीशन PTI जे बानी के उहदे ते हटाइण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत में 5 रुकनी बेंच फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। PTI जे वकील इंट्रा पार्टी इलेक्शन जो रिकॉर्ड इलेक्शन कमीशन में जमा करायो। इलेक्शन कमीशन PTI चेयरमैन जी चूंड वारो रिकॉर्ड तलब करे वरितो। इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त PTI बानी पार्टी उहदे लाइ चूंड विढ़ियो ई नाहे, कुझु बि नथा करे सघूं। PTI जे बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ गैर शरई निकाह वारो केस ॿुधण जो हुअण या न हुअण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन अदालत गवाह मोहम्मद लतीफ़ जो बयान रिकॉर्ड करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। खावर मानेका जे मुलाज़िम मोहम्मद लतीफ़ बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त उणे PTI चेयरमैन बुशरा बीबी जे घर ईंदो हो। खावर मानेका केस बुशरा बीबी ऐं PTI चेयरमैन ते नज़र रखण लाइ चयो। अदालत केस जी ॿुधणी 8 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। इसराइली फ़ौज गज़ा जे स्कूलनि में पनाह वठंदड़नि खे बि क़त्ल करणु शुरू करे छॾियो। इसराइल जी गज़ा में ब्रेज मुहाजिर कैंप ते बमबारी, 15 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। इसराइली फ़ौजी बमबारी सबबि ख़ौफ़ वारी सूरतहाल बरक़रार। इसराइली फ़ौज ज़मीनी कार्रवाई दौरान 78 फ़ौजी मारिजण जी तस्दीक़ करे छॾी। पेशावर में वर्स रोड ते धमाकेदार मादो फाटण सबबि 6 ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त स्कूली वेन ॿारनि खे छॾे वञी रही हुई त रोड ते धमाको थियो। ज़ख़्मी ॿारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिनि जी हालत ॻंढी जोगी। धमाके सबबि हर पासे जी इमारतुनि जा शीशा बि टुटी पिया। वारी जंग में दुश्मन के टोटा चबाईंदड़ पाक फौज बहादुर जवान शहीद मेजर मोहम्मद अकरम जो 52 शहादत दिहाड़ो। सर्विस चीफ्स ऐं चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी पारां शहीद मेजर मोहम्मद अकरम के भेटा पेश। ISPR मूजिब मेजर मोहम्मद अकरम 71 वारी जंग में दुश्मन जे हमलन के नाकाम बणायो हो। कराची में पुलिस वर्दी पहिरियल जवाबदारनि जी वारदात। ब्रिगेड थाणे जी हद में पुलिस वर्दी पहिरियल जवाबदार हिक नौजवान खे अगवा करे विया। BBA जे शागिर्द मोहम्मद वजाहत खे लाइन्स एरिया मां अगवा कयो वियो। अगवा बाद वजाहत जे घर भातियुनि खे तशद्दुद वारी वीडियो मोकिले 1.5 करोड़ रुपया भूम तलब कयो वियो। मुखवी जी भेण वजीहा जी फरियाद ते भाउ जे अगवा जो केस ब्रिगेड थाणे ते दाख़िल कयो वियो। FIR जे मतन में चयो वियो त भाउ खे 3 डिसंबर ते शाम जो 4 वॻे पुलिस वर्दी पहिरियल हथियारबंद अगवा करे विया हुआ। नवाबशाह में मुबैना पुलिस मुक़ाबलो, 2 फोरन खे मारण जी दावा। जाम साहब थाणे जे हद में पुलिस जो ॾोहारनि सां मुक़ाबलो थी पियो। पुलिस जी फायरिंग में मारिजी वियल 2 फोरन मां हिक जी सुञाणप हसन शर तौर थी वई आहे। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब मारिजी वियल फोरन जी साथियुनि खे जल्द गिरफ़्तार कंदासीं। बदीन में इंडस अस्पताल जे मुलाज़िमन पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल। OPDs जो बाइकॉट, मरीज़ परेशान। अस्पताल जे मुलाज़िमन गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे धरणो हयो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं। मामले जो नोटिस वठी पघारूं जारी कयूं वञनि।
शहदाद कोट में नीगरी जे अगवा वाक़े खिलाफ मंगणहार बिरादरी जे माण्हुनि जो धरणो। रशीदा मंगणहार जे वारसनि पारां रैली कढी कोटू मोटू चौक ते धरणो हयो वियो। अॻवान जो चवणु हो त नीगरीअ खे मक्सी बिरादरी जा हथियारबंद अगवा करे विया आहिनि, केस बाज़ियाब करायो वञे। सिंध के मुख्तलिफ शहरन में रोड हादसा, 2 ॼणा फौत, 5 जख्मी। लाड़काने के मरी चौक ते ट्रैक्टर ऐं ट्रक में टक्कर, आफ्ताब कांदड़ो फौत ऐं 5 ॼणा जख्मी थिया। गड़ी यासिन वेझो ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, गोठाणो साबिर चांडियो फौत, मण खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आलामा पुरस्कार नमूने गुम थियल चइनि ॿारनि जी माउ जो पतो न पइजी सघियो। पुलिस केस दाख़िल थियण बाद क़त्ल जी शक में औरत दरिया ख़ातून जे मुड़ुस समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गुम थियल औरत जी भाउ जो चवणु आहे त भेण दरिया ख़ातून फुटियूं चूंडण वई हुई पर वापसि घर नाहे मोटी। शक आहे त केस क़तल कयो वियो आहे। कदीमी दरगाह उडेरो लाल जो मकबरो इंतजामी लापरवाही सबब मसमार थियण लॻो। इंतजामिया मुग़लनि जे दौर में ठहियल तारीख़ी दरगाह खे मसमार थियण खां बचाइण लाइ के बि क़दम न खयां। पीअण जे पाणी समेत ॿियनि सहूलियतुनि जी अणहूंद, दरगाह जी भितियुनि खे बि ॾार पइजी विया। इंतजामिया अघोरनि ढिढ सुतल।